अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां रेसिपी शेयर करे रही आहियां पीनट बटर ऐं बनाना स्मूदी। उन जे लाइ ही ॿ नंढी साइज़ जा केला आहिनि जेके फ्रीज़ थियल आहिनि। या त हिकिड़ो वॾी साइज़ जो केलो हुजे ऐं उनखे फ्रीज़ करिणो आहे, या पोइ ॿ नंढी साइज़ जा। ऐं हिकिड़ो टेबल स्पून आहे कोको पाउडर ऐं 2 टेबल स्पून पवंदो पीनट बटर। हिकिड़ो गिलास खीर जो आहे। असां हिनखे मिठे करण जे लाइ इस्तेमालु कंदासीं माखी, ऐं तव्हां खंड या कोई बि मिठी करण वारी शइ इस्तेमालु करे सघो था। सो हाणे स्टार्ट कयूं था हिन जो प्रोसेस। सभिनी खां पहिरियों केलनि खे जेको आहे भञी ॿ टुकर करे हिन में विझणो आहे ऐं कोको पाउडर मिक्स थींदो हिन सां गॾु, ऐं बाक़ी सभई शयूं। ही 2 टेबल स्पून पीनट बटर, सो ही चमचे ते अगरि ईअं पीनट बटर चिंबड़ी पए त कंहिं ॿिए चमचे सां लाहे बि सघिजे थो, इहो को मसइलो न आहे। सो 2 टेबल स्पून पीनट बटर ऐं हाणे हिकिड़ो टेबल स्पून या पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ माखी जेका विझी थी सघिजे। उनखां पोइ खीर ऐं आइस क्यूब्स, बर्फ़ जूं ॻंढियूं, बर्फ़ जा क्यूब्स, उहे हिन में विझणा आहिनि। ऐं हाणे कबो हिनखे ब्लेंड। हाणे ॾिसो हिनखे एसि ताईं ब्लेंड करिणो आहे जो केला जेके आहिनि हिन में बिल्कुलु स्मूथ थी वञनि, फिटिजी वञनि, ऐं मिठो हिन जो हिन महिल टेस्ट करे सघिजे थो। त जेकॾहिं वधीक खपे त हिन में थोरो एक्स्ट्रा विझिजे। सो असां बि हिन जो मिठो जेको आहे उहो चेक था कयूं। पूरो आहे, पूरो आहे, यानी केलनि जो मिठाण बि हिन में आहे, ऐं जेको माखीअ जो हिकिड़ो चमचो हिन में पियो त उनजो मिठाण बि आहे, त इहो हिन जे लाइ काफ़ी थींदो। सो ही स्मूदी जेका आहे बिल्कुलु तयारु आहे। हिकिड़ो मज़े जो ड्रिंक, हेल्दी, ऐं ॿार बि शौक़ सां पीअंदा। वॾनि जे लाइ बि बहितरीनु आहे, तंहिंजे लाइ बि तव्हां ठाहे सघो था। बसि हिन जो इहो ई आहे त उन महिल ठाहे उन महिल ई हिनखे इस्तेमालु करिणो आहे, घणी देरि रखिणो न आहे। जेकॾहिं हिनखे थोरो सजाइणु चाहियो त केलनि जा स्लाइसिस हिन में हणी था सघिजनि, ऐं चॉकलेट चिप्स हिन जे मथां बुरके था सघिजनि, या थोरो कोको पाउडर बि हिन जे मथां डेकोरेशन जे लाइ, गार्निशिंग जे लाइ विझी थो सघिजे। उहो पाण ते डिपेंड थो करे। ॿारनि खे ॾियो त उनखे वधीक सुहिणो करण लाइ, अट्रैक्टिव ठाहिण जे लाइ तव्हां हिनखे मथां गार्निश ज़रूरु कयो। मूंखे उमेदु आहे तव्हांखे इहा रेसिपी वणी हूंदी। हमेशह मां चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इनशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह भाई।